लतीफ़ शोरो, KTN न्यूज़, कोटड़ी। नाज़रीन, सुल्तान कोट वेझो पोरीअ जी 3 सालनि जी न्याणी पrsrar बीमारी सबबि हलण फिरण खां लाचार बणियल आहे। बाड़ीअ जे वारसनि जो चवणु आहे त गुर्बत सबबि संदसि इलाज कराइण खां लाचार बणियल आहियूं। सरकारी ख़र्च ते इलाज कराए बाड़ीअ जी हयाती बचाई वञे। वधीक तफ़सीलुनि लाइ पेश आहे इसrar chandio जी हीअ रिपोर्ट। जीअं त नाज़रीन, सुल्तान कोट भरिसां ॻोठ मोहम्मद हयात बharchond में असां मौजूदु आहियूं, जिते 3 सालनि जी हीअ मासूम ॿारड़ी आहे जेको मौज़ी मर्ज़ में मुब्तला आहे ऐं हिननि इलाज वास्ते मुख़्तलिफ़ शहरनि खां इलाज कराए आया आहिनि, जिते बि ॿारड़ी जी तबियत ठीक न थी आहे। असां हिते मौजूदु ॿारड़ी जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। जो को हिनजो घर जो अरक तरक सभु हिन पंहिंजे बचनि जे लाइ करे छॾियो। हाणे इहा हिन वटि का वसियत न आहे जो कंहिंखे वञी ॾेखारे। यानी हिननि खे वॾी हिकिड़ी तकलीफ़ आहे पंहिंजी न्याणीअ जी। तक़रीबन 3 साल खनि थी विया आहिनि। हिन वटि का बि पीउ माउ वटि वसियत न आहे, जेको मज़दूरी करे पंहिंजो पेट पालण में आज़ुर था आहिनि। हिन असां सिंध गवर्नमेंट खां इहो अर्ज़ु था कयूं त हिन नंढड़ीअ जी का सार संभाल लहनि, असांखे का वसियत न थियनि। असांजी हीअ भाइटी आहे, असांखे जेको हुयो असां हिन ते ख़र्चु कयो आहे, उहा असां हाणे गवर्नमेंट तावन करे साल असां इलाज कराए चुप करे वेही रहिया। असांखे का बि वसियत कान्हे। असां वियासीं कोट सुल्तान शिकारपुर, उते बि असांजो गहर न थियो। हाणे महिरबानी थोरो असांजे बचीअ जो को कयो त ठीकु आहे। न्याणीअ जो ॿारु आहे, बांबड़ो बि नथी ॾेई सघे त पेट जो गुज़र सफ़र कंदो आहे। ऐं हाणे असां पंहिंजी पेट जो कयूं या हिन मासूम जे इलाज जो कयूं। असांजी सिंध गवर्नमेंट, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं वस वारनि खे अपील आहे त ख़ुदा हिन मासूम न्याणी जी मदद करे ऐं हिन जो इलाज कराए ॾिनो वञे। इसरार अली चांडियो, KTN न्यूज़, सुल्तान कोट। नाज़रीन, नारो वेझो दरगाह सैयद गंबर शाह ते उठनि जो मेलो थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शौक़ीन भलोड़ उठ काहे पहुता। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे न्याज़ भंबरो।